सिंध जे नामियारे लेखक मौक़िक़ तारीख़दान ऐं खावड़ी इंसान गुल हसन कलमती जी टीं वरसी सन सहिबाणे ॻोठ मुला आरज़ी गडाब मलीर में अक़ीदे ऐं एतिज़ाम सां मल्हाई वई, जंहिंमें सियासी समाजी अदबी ऐं समाजी शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे डॉक्टर कलीम लाशारी, खुदा ॾिनो शाह, अब्दुल ख़ालिक जुणेजो, रहमान गुल पालारी ऐं अमानुल्लाह जखियो ख़िताब कंदे गुल हसन कलमती जी इल्मी, अदबी ऐं तारीख़ी ख़िदमतुनि खे ज़बरदस्त भेटा पेश कई। मुक़ररनि चयो त गुल हसन कलमती सिंध जी तारीख़, सक़ाफ़त ऐं कराची जी असल सुञाणप खे उजागर करण में अहम किरदारु अदा कयो ऐं संदसि इल्मी पोरियो हमेशह यादि रखियो वेंदो। गुल हसन कलमती इब्तदाई तौर पर सियासी कारकुन थे और हमने सियासत में ही मिलके काम किया। हमारे ताल्लुक़ की शुरुआत सियासत से हुई जिस नवाज के ज़रिए से, लेकिन आगे चलकर उसने देखा कि सिंध की तारीख़ पर, सिंध के कल्चर पर, सिंध की आर्कियोलॉजी, इन पर बहुत काम, क्योंकि ये रियासत सिंध दोस्त नहीं है तो जो काम रियासत को करना था वो नहीं कर रही थी। तो हमेशा ऐसे होता आया है कि जब रियासत अवाम दोस्त नहीं होती है तो फिर उसमें मुहब्बे वतन अफराद उठते हैं जो इदारों वाला काम करते हैं। तो गुल हसन ने फिर वो काम किया जो एक नहीं कई इदारों को करना चाहिए था, तो उसमें भी फिर हम उसके साथ रहे। और बाद में आगे आके जब बैरा टाउन बना और सिंध की ज़मीनों पर, ख़ास करके कराची की ज़मीनों पर कब्ज़े हुए, तो उसके ख़िलाफ़ जो जदोजहद हुई तो उसका जो पहला दस्तावेज़ था वो भी गुल हसन कलमती ने लिखा, जिसको बुनियाद बनाकर इंडिजिनस राइट्स अलायंस ने जदोजहद की। उसमें भी गुल हसन कलमती और हम साथ थे। और मैं आज ये बात ज़रूर कहता हूँ कि आज जब मलिक रियाज भाग रहा है, उसको छुपने की जगह नहीं मिल रही है, तो इस सूरत हाल पर पहुंचने में इन सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस का भी 1-2% किरदार है और उस किरदार में गुल हसन कलमती का भी किरदार है। आज असां गुल हसन कलमती जो वर्सी मल्हाए रहिया आहियूं। गुल हसन कलमती अमली मैदान में एक जोहदकार भी हो ऐं उन सां गॾोगॾु हू तारीख़दान भी हो ऐं अमली मैदान में हिते जेका ज़ुल्म थियो, जेका ॾाढ थी, उनजे ख़िलाफ़ अमली मैदान में जदोजहद कयो। असां ते फ़र्ज़ु बणिजे थो त असां उनजी मिशन खे पाया तकमील ते पहुचायूं ऐं उनजी जेका जदोजहद जो तरीक़ेकार हो, जेको रस्तो हो, उन ते अमल करे हिन जेका असांजो जेको इलाइक़ो आहे, जेको पुठिते पियल आहे, हिन जी तरक़ी ऐं अॻियां जेको आहे वधाइण जे लाइ पंहिंजो अमली किरदारु अदा टी वर्सी आहे। संस ॻोठ में गुल हसन जी लाइब्रेरी भी है, गुल हसन जो कम्यूनिटी सेंटर पाई पार्क आहे, जेको हमेशह सियासी, इल्मी, अदबी मरकज़ रहियो आहे। गुल हसन जो उते इहो प्रोग्राम थी रहियो आहे जिते असां सभु मौजूदु आहियूं। गुल हसन तमामु तारीख़ जो हिकिड़ो हीरो हो, जंहिं मलीर जी तारीख़, सिंध जी तारीख़ खे जे अंदाज़ में लिखियो आहे, जेका मज़लूम माण्हुनि जी, महकूम माण्हुनि जी जेका दर्द आहे, जेको असां नानसाफ़िज़ थी वियो आहिनि, मुसलसल मुख़्तलिफ़ मुक़दस नालनि जे हवाले सां उनखे उजागर कयो ऐं मलीर जी तारीख़ खे उन जंहिं तरीक़े सां कलम बंदि कयो आहे। ॿी ॻाल्हि त गुल हसन क़ौमी कारकुन हो, क़ौम जो हिकिड़ो हॾॾोखी हो। उन सॼी ॼमार कलम सां गॾोगॾु सियासी तौर ते बि क़ौम जो पासो वरितो, पंहिंजे माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि कई। अॼु उनजी टी वर्सी असां सभिनी खे जे गुल हसन जा साथी उन टाइम ते अॼु हिन ॾींहं ते वचन था कयूं त गुल हसन जी अमली जदोजहद जेका उन में बराबरि जा शरीक रहिया आहियूं ऐं रहंदासीं। ऐं गुल हसन जो जेको किताब बि लिखण पढ़ण वारो सिलसिलो, उनजी जेका एकेडमी हले पई उहा कमु करे पई, ऐं उन्हनि खे बि शाबाश पेश थो करियां त इन कम खे वधीक तेज़ करे गुल हसन जो जेको मवाद आहे, अणछपियल किताब आहिनि, उन सभिनी खे शाया कयो वञे। कलमती जी शख़्सियत के जॾहिं असां कयूं था त गुल हसन हिकिड़ी तारीख़, उहा तारीख़ जेका मुख़्तलिफ़ माण्हुनि पंहिंजी मर्ज़ी सां लिखी हुई, पर गुल हसन जी लिखियल तारीख़ हिकु सच आहे। जेको गुल हसन कराची सिंध जी मारी लिखी, सिंध जे माण्हुनि ते या सिंध जी तारीख़ के ते हिकिड़ो एहसान कयो आहे त न, हीअ धरती सिंधियुनि जी हुई, जेके शुरू खां वठी उहे मोहाणा हुजनि, उहे हारी हुजनि, जन मलीर खे आबाद कयो, मलीर जे बाग़नि खे आबाद कयो ऐं हिन पूरे इलाइक़नि खे आबाद करण वारा उन्हनि जी धरती हुई।
कोई इंडस्ट्रियलाइजेशन या 77 खां पोइ ठहण वारो शहर जेको आहे, जेके माण्हू चवनि था त शहर असां ठाहियो, उहे सभु कूड़ था ॻाल्हाइनि। इहा ॻाल्हि असांखे गुलशन पंहिंजे किताबनि में, पंहिंजी लिखणनि में कई। गुलशन मोहबती माण्हू हुयो, हुन पंहिंजी धरती जी मालिकी जा तरीक़ा पंहिंजे किताबनि में लिखिया, पाण तहक़ीक़ूं कयूं, समुंड हुजे या असांजा माग मकान हुजनि, उन्हनि सभिनी ते पाण पर्सनली ज़ाती तौरु तकलीफ़ूं करे उते रही उन्हनि खे उजागर कयो, उन्हनि जी तारीख़ खे लिखियो। असीं गुलशन जी वरसी ते इन ई जज़्बे सां या इन पैगाम सां शामिलु थियासीं त गुलशन जो ॾिनल पैगाम असीं पंहिंजी नसलनि ताईं पहुचायूं ऐं सॼे समाज खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजी नसलनि खे, सिंध समाजी सथ जो बि इहो ई पैगाम आहे त ॿारनि खे पढ़ायो ऐं ॿारनि में उहो शऊर ॾियो जहिड़ो गुलशन जो थियो, त जीअं ईंदड़ असांजी नसल जेको आहे गुलशन कलमती पैदा थियनि, जेके असांजी मलीर जी, कराची जी ऐं सिंध जी मालिकी कनि। शख्सियत त घण रुखी हुई, उन जेका महिनत कई उहो हर कंहिंजी बस जी ॻाल्हि न आहे। उहो हिकिड़ो इदारो हुयो, इंस्टीट्यूट हुयो, जंहिं पंहिंजे मदद पाण तारीख़ लिखियो, उन पंहिंजे महिनत सां पंधु कढी पूरे इन ख़िते जी, चाहे ज़मीन हुजनि, चाहे साइली ॿेट हुजनि, उन्हनि जी तारीख़ मुरतब कई। 11 साल असां सां गॾिजी इंडिजीनियस जेके माण्हू आहिनि उन्हनि जी हक़नि लाइ जाकोड़ कई, त वॾो किरदारु हुयो। उहो असीं सॼो ॾींहुं ॻाल्हायूं उहो बि ख़तमु कोन थींदो। जेसि ताईं तालुक़ु आहे सिंध इंडिजीनियस राइट्स अलायंस जी, त उहो सिंध इंडिजीनियस राइट्स अलायंस साईंअ जी उन कम खे अॻियां खणी पियो वञे, जेके हिते इंडिजीनियस माण्हू आहिनि जे लाइ आहे। त इहो प्रोग्राम में बि असांजो हिसो आहे। ऐं इन खां अलावा इंशाअल्लाह जल्द आर्ट्स काउंसिल ते हिकिड़ो प्रोग्राम थींदो, जेको पूरे ॾींहं जो हूंदो, जंहिंमें असां कोहिस्तान ते उन जे कयल कमु ऐं उन जे तारीख़ी हवाले सां उते छा पियो थिए, उते जे इंडिजीनियस माण्हुनि सां या उते जे जेको कीर्तन नेशनल पार्क आहे उन सां, त उन ते इंशाअल्लाह जल्दी असां अनाउंस कंदासीं त उते प्रोग्राम बि थींदो। ऐं उन खां अलावा सिंध इंडिजीनियस राइट्स अलायंस खां साईं गुलशन जो नालो कॾहिं जुदा कोन थींदो। उहो असांजो न सिर्फ़ु बानी हुयो, जेको बयानिया, जेको तारीख़ी शवाहिदनि सां उन्हनि असांखे ॾिनो, उहो असां अञा ताईं अॻियां खणंदासीं। इहो जदोजहद तवील जदोजहद आहे, ॾिघी जदोजहद आहे, असां उनखे खणी हलंदासीं। मुंहिंजो वञण जो नुक़सानु इलाही वॾो आहे असांजे लाइ, बहसियत इंडिजीनियस राइट्स अलायंस या हिते जे तारीख़ी हवाले सां जेके कम आहिनि, जेके मागनि जे हवाले सां, उहो इलाही वॾो नुक़सानु आहे, पूरे सिंध जो नुक़सानु आहे। असां कोशिशि करियूं था त साईं रुकमान गुल सां गॾिजी, साईं ख़ुदा ॾिने शाह सां ऐं उनजे साथियुनि सां गॾिजी उनजे मिशन खे अॻियां खणी वञूं।